सिजावल में रिटायर्ड मुलाजिम जो ट्रेजरी ऑफिस सिजावल जी इंतजामिया खिलाफ एहतजाज इंसाफ जी घुर। सिजावल वेझो बदीन रोड भरिसां ॻोठ हुसैन बारण जो रवासी पुलिस रिटायर्ड मुलाजिम अली मोहम्मद बारण सूरज सिजावली प्रेस क्लब पहुची ट्रेजरी इंतजामिया खिलाफ सख्त एहतजाज कंदे साफ़ अॻियां वधाईंदे चयो त मां पुलिस रिटायर्ड मुलाजिम 5 फरवरी 2023 ते रिटायर थी वियो आहियां। गुज़िरियल 1 साल खां बेनिफिट जीपी फंड ऐं रिटायरमेंट जे पैसनि लाइ ट्रेजरी ऑफिस सिजावल जा चकर काटे थकिजी पियो आहियां। अमले पारां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां रुलाए पियो वञे ऐं अमले तोड़े ऑफिसरनि पारां परसेंटेज रिश्वत तलब कयो वञे थो। न ॾियण ते मुख़्तलिफ़ बहाना बणायूं वेठा आहिनि ऐं जेके रिश्वत ॾियनि था त उन्हनि खे जल्द पैसा ॾियो छॾनि था। हुन चयो त मूं हक़ हलाल जी ड्यूटी करे रिटायर थियो आहियां, छो पंहिंजे हक़ हलाल जी रोज़ी जा पैसा रिश्वत में ॾियां। हुन वज़ीर आला सिंध चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त ट्रेजरी ऑफिस सिजावल जे करप्ट अमले ऐं मुलविस ऑफिसरनि खिलाफ़ कार्रवाई करे मूं सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची